जब तो बो हमरा भी धकी थी मुखालिफ धुर वालो हाँ आसानी सा खबर पवंदी तो जड़ो कहिड़िन कहिड़िन धुरनि में बाड़ी खणो खबर समझ में ॻाल्हि अचे थी कुछ समझ में ॻाल्हि अचे थी जेसीं राकात हिन ॻोठ में मौजूद हूंदो न तो रोज रात जो नई खबर ॿुधंदे कमदार अल्लाह ख़ैर कंदो ॾाढी वठ वठ हुई मां रही सघां चाहियो मूंखे घुरायो हुअईं फारिग जी आवाज़ ॿुधी पोइ मां हथ कढी ॿुध ओ वाह कहिड़ी बि ख़बरूं कनि बस पुलिस के फोन कयईं मां तो निकिरी आयुसि पोयां जी ख़बर न आहे भाऊ परो कमदार अलाह ये ख़बर ना किथे हुया पर लगे थो त बा इन्हनि जी ॿारियल आहे पुठियां ॾे ख़बर छिता थियो था अचो था यार परू कुछ न कुछ ध्यान करे आया था हाँ
अब्बा ओ अब्बा तो छोरा को जान करे आया थी वहीं कम था वैसे यो टाइगर जांच करे आ तो छोरा केड़ो जान करे आया है तो चवण करे वन्या खणी सही उते हकीकत थोड़ी मूंखे ॿुधाईंदा। अरे बाबा तू कोशिश से करे ॾिस मने ख़बर पइजी वञे आई वापसी ते मूंखे घर ॿुधाई वञ जाए। ठीक आहे वञा तो जन मूंखे ख़बर पइजी वई त तोखे जी ॿुधाईंदुमि। ठीक आहे हल अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे मां सम्झो त मिर्गो घुरायो अथसि हिन महिल ताईं मारे खॾ में पूरे छॾियो हूंदई पर तूं त जीअरो सलामत पियो अची परेला तूं एॾिन गोलियुनि मां बि बची वई। अरे खैरा अॼु त ख़ैर घुर जेका तबाही मां ॾिसी आयो आहियां न हिन ॻोठ खे हुन तबाहीअ खां केर बि कोन थो बचाए सघे। जंहिं तबाहीअ मां तूं बची निकितो आ उहा तबाही हिन ॻोठ खे छा कंदी? हाणे उहो कुझु थींदो जेको असां सोचियो बि न आहे। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे तूं इहो त ॿुधाए त ॾिसी छा आयो आ? पंहिंजी न्याणीअ जो घर उजड़ंदे ॾिसी आयो आहियां। छोरनि खे घणो ई सम्झायोसीं पर न मुड़िया वॾो ज़्यान करे आया आहिनि वॾो ज़्यान करे आया आहिनि। इहो ई त पुछां थी त करे छा आया आहिनि? कुझु बि कोन था ॿुधाइनि। ॿाहिरों घर आया वरी उतां निकिरी रस्ते जे उतां किथे विया बसि रुॻो भॼ भॼा हुजनि ॿुधाइनि कुझु बि कोन पिया। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे तूं हुननि खे सुञाणे कोन थो ॿ फायर थींदा आहिनि त पोइ अजायो पिया भॼ भॼा कंदा आहिनि माक में पाचा पिसाईंदा आहिनि त जीअं को ॾिसी चवे त वञ हे त सॼे मुल्क खे कुही आया आहिनि। न खैरा न अॼु मूं हुननि जे चेहरे मां अंदाज़ो लॻायो ज़ुबान ख़ुश्क हुयनि। अड़े चेहरे ते एॾो त ख़ौफ़ हुयो न ॼण मौत खे साम्हूं ॾिसी आया हुजनि। पोइ हिते वेठो छा थो करे उथो पवा खगा वञी पुछी अचे न त कहिड़ो ॿारणो ॿारियो अथऊं ॻोठ में रहण जहिड़ो छॾियो अथऊं या रातो राति टपड़ खणी निकिरऊं। कंहिंखां पुछा करे अच छोरा हींअर सरहद पार करे विया हूंदा ख़बर पाण खे अथई कुझु करे ईंदा आहिनि त मुल्क छॾियो हलिया वेंदा आहिनि। हाय हाय केतिरो न पहिरियों पिटियो हमें तोखे झलियो त मुड़ो परियल मुड़ो न्याणीअ जो संग हिते न करे हिते ख़ुशि रही न सघंदी पर तूं फूशरनि में काथे मुंहिंजो चवण वती न्याणीअ जी ज़िंदगी सूरनि में विझी छॾी न्याणीअ जूं पिटूं असां जूं पाण पटे छॾींदियूं न इज़त सां जी सघंदासीं न इज़त सां मरी सघंदासीं सॼी ज़िंदगी प्याची चिलाईंदासीं सॼी ज़िंदगी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अच कमदार वॾा अच कीअं राति जो भुलिजी पियो आहीं? रस फेर जा आवाज़ ॿुधुमि सो मुंहिंजो जांच करे अचां।
शायद मां मरी चुको आहियां। अल्लाह साईं तव्हांजे सिर ॾांहुं ख़ैरु करे। आमीन। रस भला पोइ वठ वठां छाजी हुई? अॼु हिन राकास जी सालगिरह आहे, इन करे थोरा घणा धमाका कयासीं। छो भला तव्हांजो आराम फिटी वियो छा? न बाबा साईं न, अल्लाह ख़ुशि कंदो तव्हांखे, अल्लाह ख़ुशि कंदो। काॾे कमदार काॾे? जी 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 रस। राकास खे सालगिरह जो मुबारक न ॾींदे छा? छो न बाबा साईं, छो न? मुजिब सालगिरह मुबारक हुजे। न न कमदार वॾा न, ये सखणियूं मुबारकूं मूंखे न घुरजनि। न हथ मिलाई न भाकुर पाती। अच मूंखे पंहिंजे सीने सां लाए कमदार, अच। यारा पहिरीं मूं पियो आहे बाबा, तूं छॾे ॾियो ऐं सही आहियां। मूंखे पंहिंजे सीने सां ला। लाया तो यार, तूं ॻाढ़ा ॿोड़ा कातल आहिनि, मूंखे मारे न विझी बाबा, ई न कर। चऊं बिस्मिल्लाह जुड़ियल जी ॿुधार। हिन खे खणी उतां के जे ॿाहिरां फिटो करे अच। साह हूंदुसि त पाणे घर वञी पहुचंदो। घबराए न जबार, जे वाधल मोल आहे त असां केस खे नओं रंग ॾींदासीं। जे मोल न आहे त बचण जी बि उम्मीद कोन हूंदसि, इहा तूं पक सम्झ रहिस। जे वाधल खे गोली लॻल आहे त इहो जहिड़ो खानो ऐं नबन जे विच में लिखाईंदासीं। जेके बची विया पुलिस उन्हनि खे पाणे पूरो करे छॾींदी। तव्हां बेफ़िक्र थी घर में वेही रहो, पुलिस तव्हांजे वार जो बि नालो न वठंदी। रस असांखे बि तव्हां मां इहा ई उमेद हुई। का ॻाल्हि न आहे, पर ख़्याल रहे इहा ॻाल्हि कंहिंसां कजो न। रेसा मुड़स त चोट चढ़ी विया आहिनि। मां पाण ई इहो सोचां पियो मुजीब, हिननि मां एतिरी उमेद कोन हुई। ऐं कम बि अहिड़ो थी वियो, आचर खानूअ खे ई नबन जो खूनी सम्झंदो। मां बि इहो ई त चाहियां थो, वधीक इंस्पेक्टर सिकंदर जो खीसो गरम कंदासूं। पाणे मामले खे ठाहे छॾींदो। जॾहिं खानू मथां केस लॻो त आचर खे पाण ई पक थी वेंदी। खानू तूं हिन महिल अवेले टाइम ते? वाधल मरी चुको आहे,
उनजे कफन ऐं दफन जो बंदोबस्त करणो आहे। लाश पुलिस हवाले न कंदो? न, कॾहिं बि न। लाश रातो राति गुसल कफन ॾेई दफन करणो आहे, जे पुलिस जे मलाइकनि खे ख़बर ई न पवे। जे पुलिस खे ख़बर पइजी वई त लाश ॿीहर कढाईंदा। सुठो इन में आहे त लाश पुलिस जे हवाले कनि। न न शेरल न, मां वादल जो लाश पुलिस जे हवाले कॾहिं बि न कंदुसि। जे मूं वादल जो लाश पुलिस जे हवाले कयो त शेरल तोखे ख़बर आहे त पुलिस पूरो मुक़ाबिलो ॾेखारे यार वादल जे लाश सां खेॾंदी, बग़ैर गुसल ऐं कफन जे दफन करे छॾींदसि लावारसनि जी। ऐं शेरल मां नथो चाहियां त वादल जे लाश खे लावारसनि जी दफन कयो वञे। जेतिरो जल्द थी सघे गुसल ऐं कफन जो बंदोबस्त करे वठ। मां तुंहिंजे इंतज़ार में आहियां। Ah